अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ पारां बजट जे ख़ुसूसी प्रोग्राम में आया हूँ जो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन गुफ्तगू कंदासूं कल तव्हां ॿुधो त असां सां गॾु पंहिंजे हिन बजट जे सेशन में मुल्क जे नामियारा सनतकार हुआ। उनखां पहिरें जेको असां प्रोग्राम कयोसीं उनमें मुल्क जे नामियारा इक़्तिसादी माहिर सां गॾु हुआ। ज़ाहिर आहे जॾहिं बजट जी ॻाल्हि अचे थी त मुल्क पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको बुनियादी तरह ते जंहिंखे हिकिड़ो ज़रई मुल्क चयो वञे थो ऐं ज़राअत जेको आहे उहो हिकिड़ो इंतिहाई अहम कंपोनेंट आहे पाकिस्तान जी मईशत जो। ऐं उन हवाले सां ज़राअत जे बारे में बजट जो मामिलो अचे ऐं मुल्क जी तरक़ी ऐं पंहिंजो इकोनॉमी जो मसइलो अचे त ज़राअत जो हिते डिबेट थियणु लाज़मी थियो पवे। तंहिंजे करे अॼोके हिन प्रोग्राम में असां मुल्क जे अंदरि ऐं ख़ासि तरह सिंध जे हवाले सां फोकस कंदासीं, छाकाणि त ज़राअत जो खातो जेको सूबाई खातो आहे, तंहिंजे करे उन हवाले सां जेके पॉलिसीज़ ऐं एलोकेशन जेके थियनि थियूं उहे बि मजमूई तरह ते सूबाई हुकूमतियूं कनि थियूं। तंहिंजे लाइ अॼोके हिन प्रोग्राम में असां सिंध जी ज़राअत जे हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। ऐं असांखे जॉइन कयो आहे सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे मरकज़ी नायब सदर जनाब कबूल मोहम्मद खटियाण साहब। उन सां गुफ़्तगू कंदासूं त सिंध जी ज़राअत खे मजमूई तरह ते कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। हुकूमत जेका ही 8हों बजट कायमली शाह जी क़यादत में जेको पेश पई करे त उन्हनि बजटुनि में जो इम्पैक्ट छा पियो आहे सिंध जी ज़राअत ते, उन ते गुफ़्तगू कंदासूं। अचो त उन गुफ़्तगू खे वधायूं। साईं खटियाण साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़राअत जी ॻाल्हि आहे, चवनि था त पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे ऐं यकीनी तौर ते जेका पीपुल्स पार्टी जी हुकूमत जॾहिं शुरू थी हुई 2008 जे इलेक्शन्स खां पोइ त इहो चयो पियो वियो त हुननि एग्रीकल्चर फोकस्ड हुई। तॾहिं सब्सिडीज़ जी बि ॻाल्हि थी बिजली में ऐं उनखां यूरिया जे हवाले सां काफ़ी इनिशिएटिव्स गवर्नमेंट वरिता हुया। हाणे जॾहिं 7-8 साल खां पोइ पाण उन सॼे इन प्रोसेस खे जेकॾहिं ॾिसूं, तव्हांजी नज़र में सिंध जी ही जेका सरकार आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे त वज़ीर आला बि साॻियो हिकिड़ी कंसिस्टेंसी असांखे नज़र अचे पई क़यादत जी बि। 7 सालनि में तव्हांखे छा था ॾिसो बहैसियत हिकिड़े आबादगारनि जे नुमाइंदे जे सिंध जी एग्रीकल्चर ते हुकूमत जे इन्हनि पॉलिसी जो छा इम्पैक्ट पियो आहे? सर, सिंध सूबे में 70% माण्हू तक़रीबन जीअं पूरे पाकिस्तान में तक़रीबन ॾिठो वञे त एग्रीकल्चर सां रिलेटेड आहिनि या एग्रीकल्चर में आहिनि या एग्रीकल्चर रिलेटेड कमु करनि पिया। पर सिंध गवर्नमेंट जे हवाले सां ॾिठो वञे त हर साल बजट बि अचे थो, उन ते कमु बि करनि था, पर इफेक्टिव रिज़ल्ट जेको ॾिठो वञे अञा ताईं अचीव न आहिनि करे सघिया। उहो तव्हां ॾिसंदव, तव्हां लास्ट मंथ पंहिंजे एग्रीकल्चर मिनिस्टर जी स्पीच ॿुधी हूंदी। एट द असेंबली फ्लोर ते बि हुननि चयो त दैट दे हैव नॉट बीन एबल टू मेक एन एग्रीकल्चरल पॉलिसी कोन ठाहे सघिया आहिनि अञा ताईं। 8 सालनि में जे कंसिस्टेंसी बि आहे उहो बि एग्रीकल्चरल पॉलिसी घटि में घटि फ्रेम करे ऐं अनाउंस करनि हा, उहो बि कोन थी सघियो आहे। ऐं ज़मींदार लास्ट 3 सालनि या 2 सालनि खां वठी त हाणे एॾे वॾे प्रॉब्लम में अची वियो आहे, छो करे इंटरनेशनली प्रोडक्ट प्राइसिस किरी पियूं आहिनि। ॿियनि मुल्कनि में सब्सिडी हले पई, सिंध में ऐं पाकिस्तान में सब्सिडी तक़रीबन ख़तमु कई वई आहे। लास्ट मंथ असां ट्रैक्टर जी प्राइस हूंदी 6,35,000 रुपया। अच्छा। त उन टाइम में 50% हुई, पर हाणे ही जॾहिं ट्रैक्टर जी प्राइस ई वधी वई आहे, 13 लाख थी वई आहे, त 3 लाख ॾियनि था, त तक़रीबन 10 लाख रुपया माण्हुनि खे किस्तुनि में भरणा पवनि था। बट असां जेको एग्रीकल्चर सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे तरफ़ां उन्हनि खे प्रपोज़ल इहो ॾिनो त तव्हां ट्रैक्टर्स खे त ॾियो, पर जेके इम्प्लीमेंट्स जे न हूंदा ट्रैक्टर सां गॾु त कमु कीअं हलंदो। असां उन्हनि चयो लेज़र लेवलर, जीअं जेका तमामु इंपॉर्टेंट शइ आहे, सिंध जी ज़मीन तक़रीबन लेज़र लेवल्ड आहे ई कोन। उहा लेज़र लेवलिंग जे न थींदी त पाणी जो नुक़सानु आहे, इलाही शइ जो नुक़सानु आहे। लेज़र लेवलर्स असां उन्हनि खे चयो नंबर 1 प्रायोरिटी ते तव्हां रखी, उहे बि 50% सब्सिडी उहो बि उन्हनि चयो हो त 5,251 एग्रीकल्चर इम्प्लीमेंट्स ते बि असां उहे हुननि कुझु ॾिना, पर डिफरेंट इम्प्लीमेंट्स आहे। उन में सभु लेज़र लेवलर्स कोन आहे, उन में कुझु ॿियूं शयूं हुयूं, गोबल हुई, ॿियूं शयूं डिफरेंट शयूं हुयूं। पर असांजो उन्हनि खे बेसिक 2 शयुनि ते, हिकिड़ो इम्प्लीमेंट्स ते, ॿियो असां कयो हो त सिंध सूबे में पाणी जी खोट आहे। तक़रीबन जिथे मिठो पाणी आहे उते घटि में घटि सोलर ट्यूबवेल्स वधाया वञनि, ताकी सोलर ट्यूबवेल्स माण्हुनि खे मिली वञनि त बिजली जे न बि हुजे त हुननि खे पाणी घटि में घटि फसल थियनि, ज़मीन आबाद थिए, माण्हुनि खे उहो फ़ाइदो थिए। सोलर ट्यूबवेल जो हिकिड़ी दफ़ा इंस्टॉलेशन कॉस्ट आहे, उन खां पोइ ॿी कॉस्ट हरू भरू एॾी वॾी कान्हे, ऐं उहो 5 साल 7 साल हलंदो रहंदो। उन में तमामु फ़ाइदे वारी शइ आहे। पंजाब में तमामु घणो कमु थियो आहे इन कम ते, इन ॻाल्हि ते, ऐं 50% सब्सिडी। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे त हिन साल छा स्टेटिस्टिक्स ॾियनि था। 2013-14 में बि हुननि चयो हुयो त एग्रीकल्चर जेका आहे उहा प्रोडक्शन शुगर कैन जी ऐं कॉटन जी जेका आहे उहा 44 खां 48% जेका आहे उहा राइज़ थी हुई। वरी 14-15 जो जॾहिं बजट पेश थियो तॾहिं बि चयो वियो त असांजा जेके एग्रीकल्चर प्रोडक्शन जेका आहे उहा राइज़ थी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं इहा स्टेटिक्स ॿुधाए थी त तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं एग्रीकल्चर प्रोडक्शन वधे थी
त ज़ाहिर आहे गवर्नमेंट त क्लेम करे थी त उन्हनि जा कुझु न कुझु उहे इनिशिएटिव्स आहिनि जंहिंजो फ़ाइदो पए थो ऐं उनजे करे एग्रीकल्चर प्रोडक्शन सर लास्ट 2 years एग्रीकल्चर प्रोडक्शन ज़रूरु वधी तव्हांखे पर हिन में सम्झणो पवंदो ॻाल्हि खे त प्राइस ऑफ कमोडिटी ज़मींदार के या हारी के कोन मिली कॉस्ट ते तव्हां जे वठी वेंदव हलिया प्रोडक्ट त ज़मींदार त बुख मरंदो न ऐं हारी बि बुख मरंदो पर ही जो पंहिंजो सरकार जेको आहे वीट जी त पंहिंजो पाण करे पई न वीट जी प्रिक्योरमेंट करे पई पर तमामु थोरी पई करे उन जी तव्हां स्टेटिस्टिक्स जे ॾिसंदव जेका हमेशह नॉर्मली हर साल कंदी आहे उन खां कुझु घटि आहे हिन साल उन वजह ते स्टॉक में माल पियो हो सरकार वटि ऐं तंहिंजे करे कुझु घटि ख़रीदारी कई हुई आहे रेट 1300 रुपया गवर्नमेंट जी तरफ़ां फिक्स कयो वियो तंहिंजे करे जेका गवर्नमेंट ख़रीद करे पई उनजो त 1300 हले पियो रेट बाक़ी जेका गवर्नमेंट नथी ख़रीद करे ऐं तव्हां मार्केट में था ॾियो त उनजो 100-125 रुपया रेट घटि आहे 150 खनि घटि आहे रेट ऐं माण्हुनि खे अधु खनि माण्हुनि खे त रेट घटि मिलियो आहे उन खां अलावा तव्हां कहिड़ी बि शइ जो रेट ॾिसो त कॉटन जो लास्ट ईयर रेट कोन थियो शुगर केन क्राइसिस में हलियो 4 महीना त शुगर मिलनि वारनि स्टार्ट ई कोन कयूं मिलूं जेको कोटन में शुगर मिल जो जेको मसइलो आहे इहो तमामु इम्पोर्टेंट मसइलो आहे छाकाणि त शुगर मिल्स जेके आहिनि उहे ख़ासि तरह सिंध जी जॾहिं ॻाल्हि थी करिजे त शुगर मिल्स जो वॾे में वॾो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई रहे थो त पीपल्स पार्टी जेका हुकूमत बि करे थी शुगर मिल ओनर्स जेके आहिनि उहे घणो करे पीपल्स पार्टी जा ई पंहिंजो अॻुवाणी आहिनि जेके जन वटि शुगर मिल्स आहिनि त पोइ हुकूमत इहो इम्प्लीमेंट छो नथी कराए सघे अॻे साल थियो ईअं जो जेॾी महिल हुननि पहिरीं मिलर्स ऐं एक्चुअली मिलर्स ऐं जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे सेम पेज ते अची ऐं गॾु वेही हिकिड़ी मीटिंग करे इन मसइले खे हल करणु खपे हर साल बिफोर द रेट अनाउंसमेंट अॻे साल ईअं कोन थियो अॻे साल रेट पहिरीं अनाउंस थी वियो पोइ मिलर्स रियलाइज़ कयो थी इंटरनेशनली कुदरती मार्केट किरी पई शुगर जी जेका फाइनल प्रोडक्ट शुगर ठहणी आहे मिलर्स पंहिंजे हुन ते हुननि हिसाब कयो त प्राइस जॾहिं किरी पई त हू हुननि हिसाब कयो त लॉस थी वेंदो मिल्क तमामु घणो ऐं मिलूं तबाह थी वेंदियूं तंहिंजे करे इहो जहिड़ो थी पियो त उन पंजाब में जो चयूं पिए त रेट उहो मिले थो हिते नथो मिले इंटरनेशनल इम्पैक्ट त पंजाब ते बि पवणु घुरिजे पंजाब में बिल्कुलु इम्पैक्ट आयो पर पंजाब वारनि क्रशिंग बि शुरू कई ऐं उन्हनि पंहिंजे माण्हुनि ऐं ज़मींदारनि खे घटि में घटि इहो त बेनिफिट ॾिने त अॻुवाट क्रशिंग शुरू करे त एक्स्ट्रा फसल ॿियो लॻी वञे सिंध में 4 महीना क्रशिंग लेट थी वई उन जे करे माण्हू हिकिड़ो वीट जो क्रॉप मिस करे विया हलिया जेको फ़ाइदो थिए हा वधीक मुल्क खे उहो कोन थी सघियो एॾो वॾो ऐं ज़मींदार जी त इहा पोज़ीशन थी वई आहे कंहिं बि फसल जो को रेट हिन साल कोन्हे थियो तक़रीबन तव्हां ॾिसंदव टमाटे खां वठी बसर में ॾिसंदव कॉटन में ॾिसो शुगर केन में ॾिसो हर शइ में ज़मींदार त फासी वियो आहे जीअं माना बिज़नेस अॻे जी चवंदा आहिनि ज़मींदारी माना बादशाही बिज़नेस आहे हाणे त ज़मींदारी माना केरु करण लाइ तयारु कोन्हे तव्हांजे ॾिसंदव त अधु ज़मींदार पंहिंजी ज़मीनूं विकिणण जे मूड में अची विया आहिनि त कमु उन्हनि जो कोन पियो हले तंहिंजे करे पर वॉट इज़ नीडेड इज़ इम्प्लीमेंटेशन मिनिस्टर बि आहे सेक्रेटरी बि सुठो आहे ठीकु आहे सभु कुझु आहे पर इम्प्लीमेंटेशन उन्हनि खे करणी पवंदी हाणे प्रोपोज़ल ठाहे बजट जो हुननि खे असां बि ॾिनो आहे कुझु हुननि सां सलाह बि थी आहे वरी जेॾी महिल बजट ईंदो उन खां पोइ इम्प्लीमेंट जे नथा करनि त उहे पैसा वरी लैप्स थी वञनि पैसा वापसि था वञनि हलिया तंहिंजे करे तव्हां घणनि शयुनि में ॾिसंदव त हू इम्प्लीमेंटेशन कंप्लीट कोन थी थिए अच्छा हिकिड़ो जेको प्रोजेक्ट हो लास्ट ईयर ऐलान कयो हुयो वर्ल्ड बैंक जी असिस्टेंस सां सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट हा सर बिल्कुलु उन उहो छा प्रोजेक्ट आहे उहो केतिरो इम्प्लीमेंट थियो आहे ज़ाहिर वर्ल्ड बैंक जी असिस्टेंस आहे उनजी मॉनिटरिंग बि वर्ल्ड बैंक जा कोई न को पंहिंजो शोभा कंदा सर बिलियंस जो प्रोजेक्ट आहे उनजी लास्ट मंथ असांजे मिनिस्टर सां मीटिंग थी हुई हाणे उन में अञा थोरी एॾी वॾी प्रोग्रेस कोन्हे आई पर हाणे स्लोली उहे पैसा अञा थोरी पैसा पहुता कोन आहिनि हिते हुननि जो हिकिड़ो प्रोसीजर्स आहिनि पंहिंजा त तव्हां हिननि शयुनि में 4 शयूं हुननि असांखे ॿुधायूं आहिनि त हिननि लाइन्स में असां तव्हां सां कमु कंदासीं केरु चवे पियो हू जेके वर्ल्ड बैंक वारा आहिनि उहे चवनि पिया गवर्नमेंट खे हा गवर्नमेंट खे ऐं पोइ कहिड़ियूं शयूं आहिनि उहे एक्ज़ैक्टली राइस हिकिड़ो हुननि मां अचे थो ॿियूं बि 3 शयूं आहिनि पैडी आहे नंबर 1 ते ॿियूं बि 3 शयूं रेड चिलीज़ बि आहे हुन में ॿियूं बि 2-3 शयूं आहिनि जेके हुननि लिखी ॾिनियूं आहिनि असांखे उन्हनि ते हींअर असांजी मीटिंग पहिरीं मीटिंग फर्स्ट मीटिंग असांजी लास्ट तव्हां छा कंदव त पोइ पैसा ईंदा माना उन में उन्हनि खे प्रोपोज़ल ॾियणो पवंदो त बाबा असां ही कमु कंदासीं पोइ साल गुज़िरियल साल बजट में ऐलान थियो त सरकार प्रोपोज़ल बि न ठाहियो आहे न प्रोपोज़ल्स हाणे ठही विया आहिनि पर अञा थोरी पैसा हुननि ॾियण जी कान्हे कई अञा पैसा हुननि मां आया कोन आहिनि हिते जेका ॻाल्हि तव्हां करो पिया पैसा अची विया आहिनि उहे दिस इज़ व्हाट आई वांट टू अंडरस्टैंड ऐं मां चाहींदुमि माण्हू बि असांजा सम्झनि उन पैसे जे न अचण में हर्डल जेको आहे उहो सिंध सरकार आहे न छाकाणि साल पहिरें जो ऐलान थियो आहे उन में सिंध सरकार कोन्हे उन में हू तमामु स्लोली अमेरिकन हाणे तमामु होशियार थी विया आहिनि वर्ल्ड बैंक आहे वर्ल्ड बैंक वारनि जूं एजेंसीज़ एॾियूं होशियार थी वियूं आहिनि हू तमामु स्लो उन्हनि जा प्रोसेस आहिनि उन में इम्प्लीमेंटेशन जा उन्हनि बि तमामु हिकिड़ा रखिया आहिनि त माण्हू पैसा केरु खाई न वञे या पैसा हेॾां होॾां न थियनि
तंहिंजे करे हुननि पंहिंजा हिकिड़ा प्रोसीजर्स रखिया मतिलबु आबादगार उन हवाले सां उनजी जेका हुकूमत जी कारकर्दगी आहे उन मां मुतमइन आहिनि। हा उन उहो गवर्नमेंट उहो अञा आया ई कोन्हनि पैसा, तंहिंजे करे उहो अञा हाणे हिन साल ईंदा। ख़ुदि पैसनि जो न अचण बि हिकिड़ो वॾो सुवाल आहे न, हाणे अचण वारा हाणे उहे उन्हनि जी हाणे हले पियो कमु, उहो कमु थींदा। अच्छा हाणे जॾहिं पाण एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयूं था त लाइव स्टॉक तमामु इंपॉर्टेंट कंपोनेंट हुन सां गॾु हुजे थो ऐं ज़ाहिर आहे दुनिया सॼी जे अंदरि जेको आहे बिल्कुलु पाकिस्तान जे अंदरि ऐं ख़ासि तरह सिंध जे अंदरि जॾहिं खां असां ॾिठो आहे त थर में जेको आहे कहत साली थिए थी पई ऐं हूअं बि मजमूई तरह ते असां वटि जेके ही बोडुनि जा सिलसिला शुरू थिया और में लाइव स्टॉक काफ़ी सफ़र कयो, पर हुकूमत जेको आहे लास्ट ईयर जा स्टेटिक्स बि मूं वटि पिया आहिनि छा त हुकूमत काफ़ी जेको आहे चयो त उन ते उहो इनिशिएटिव वठनि पिया। उनखां पहिरें साल जी 13-14 बजट में बि काफ़ी ऐलान थिया। सिंध जे अंदरि लाइव स्टॉक जी सूरत हाल कीअं था ॾिसो? ज़बरदस्त सूरत हाल आहे, एॾो प्रॉफिटेबल कमु आहे जो एग्रीकल्चर खां शायदि वधीक प्रॉफिटेबल कमु आहे। लाइव स्टॉक आहे त उनजो हिसो, पर जेको माण्हू लाइव स्टॉक ॾे वेंदो उहो शायदि पैसा वधीक कमाईंदो। उनजी रीज़न आहे हिकिड़ो त गोश्त जी प्राइस घटि कान्हे थी। छेले जो गोश्त 500-400 रुपया अॻे हूंदो, हाणे 700-800 रुपया किलो थी वियो आहे। इंटरनेशनली तव्हांजो गोश्त एक्सेप्टेबल आहे, तव्हांजो एक्सपोर्ट हले पियो। ऑर्बिट्राज लॻी विया आहिनि कराची में, वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं जिन खे चवनि था साफ़ सुथरियूं एक्सपोर्ट करण लाइ, उहे शुरू थी वियूं आहिनि जेके हर रोज़ 3-3 जानवर खे माना कटे एक्सपोर्ट करे पैक करे एक्सपोर्ट करण जी सलाहियत रखनि थियूं ऐं कमु बि करनि थियूं। कमु शुरू थी वियो आहे हिते, पर इन में वॾे में वॾो हर्डल अचे पियो स्टेट बैंक जे कहिड़नि इलाइक़नि मां लॻा आहिनि? सर कराची जे ॿाहिरां आउटसाइड डिफरेंट नालनि सां 3-4 नालनि सां लॻी विया अथव। उहे तमामु वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट आहिनि, फैक्ट्री वांगुरु आहे ऐं उन में सॼो प्रोसेस प्राइवेट सेक्टर जा बिल्कुलु एक्सपोर्टर्स आहिनि। उहे ईरान सपोर्ट कयो आहे, गवर्नमेंट सपोर्ट उन्हनि खे कान्हे, उहे एक्सपोर्टर्स आहिनि। उन्हनि खे ॿाहिरां ऑर्डर मिले थो, ॿाहिरि एक्सपोर्ट करनि था, हितां माल वठनि था। पर गवर्नमेंट सपोर्ट जेका जंहिं शइ जी ज़रूरत आहे इन में लोन्स टू द फार्मर तमामु वॾो इंपॉर्टेंट रोल प्ले कंदो। एग्रीकल्चर में वॾे में वॾो प्रॉब्लम इहो थी वियो आहे त हिते स्टेट बैंक जी तरफ़ां वधि में वधि एकड़ ते लिमिट लोन तव्हांखे 20 खां 25 हज़ार रुपया 30 हज़ार ॿुधाइनि था, पर ॾियनि कोन था कॾहिं। तव्हां एग्रीकल्चर लोन अप्लाई कंदो तव्हांखे 15 हज़ार रुपया एकड़ ते मिलंदा या 20 हज़ार एकड़ ते ॾई छॾंदा, 30,000 फुल लिमिट बि कोन था ॾियनि। हाणे जंहिं एकड़ जी क़ीमत 10 लख रुपया आहे उन ते 20 हज़ार रुपया लोन तव्हांखे मिलंदो त तव्हां छा इन्वेस्ट कंदा उन ते 20 हज़ार में? जे लेज़र लेवल तव्हां एकड़ खे कराइण वञो त उनजो ई कॉस्ट 30-40 हज़ार रुपया अची वञे। तंहिंजे करे असल इम्प्लीमेंटेशन जेका गवर्नमेंट खे करणी आहे त स्टेट बैंक खे उन्हनि खे ॻाल्हाइणो आहे त बाबा असांजे जेको एकड़ आहे उनजी प्राइस 10 लख रुपया आहे, उनखे लोन घटि में घटि ₹1 रुपया एकड़ त एग्रीकल्चरिस्ट खे लोन ॾियो तव्हां, ताकी हू पैसा हुननि खे ॾींदव त हू रीइन्वेस्ट कंदा न। जे पैसा ई न हूंदा त पोइ रीइन्वेस्ट छा के कंदा? माना तव्हां चओ था त पर एकड़ जेको एग्रीकल्चर लोन आहे उहा इंक्रीज़ कई वञे, उहो तमामु ज़रूरी आहे। उन थियणु घुरिजे। हू हाणे 25 हज़ार ॾियनि था, हींअर 20 हज़ार एक्चुअली लिमिट 30 हज़ार खनि आहे स्टेट बैंक जी तरफ़ां, पर बैंकूं जेके आहिनि उहे 15 खां 20 हज़ार रुपया ॾियनि। अच्छा, उहो इंट्रेस्ट रेट जेको आहे मार्कअप आहे उहो सही आहे तव्हांजे ख़्याल में? इंट्रेस्ट रेट जी मसइलो कोन्हे, इंट्रेस्ट रेट 12-14-15% हूंदो, ठीकु आहे, उहो माण्हू बेरेबल आहे। पर ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि तव्हांखे तव्हांजी जेका प्रॉपर्टी आहे हिते तव्हां शहर में हुजणु घुरिजे, घटि में घटि ₹1 रुपया हुजणु खपे। 1.5 लख जो बि असां प्रपोज़ल ठाहियो त घटि में घटि 1.5 लख रुपया एकड़ ते गवर्नमेंट खे ॾियणु खपे। ₹1 रुपया त घटि में घटि हुजणु खपे। अॼुकल्ह ज़मीन जी प्राइस 10 लख रुपया 15 लख 20 लख रुपया एकड़ थी वई आहे। खटड़ा साहब गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखूं था, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। नाज़रीन, सिंध जी ज़राई मईशत सां लाॻापियल मुख़्तलिफ़ सवालनि ते ऐं हुकूमत जे जेके इनिशिएटिव्स आहिनि ऐं उहे केतिरा इम्प्लीमेंट थिया आहिनि ऐं जेके आलमी इदारनि सां गवर्नमेंट जेके कॉन्ट्रैक्ट्स कया आहिनि या जेके गॾिजी जेको जॉइंट वेंचर्स आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन ते असांजी गुफ़्तगू सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे मरकज़ी नायब सदर कबूल मोहम्मद खटराण साहब सां हलंदड़ आहे। वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो, वापसि जी प्रोग्राम करके वधायूं था समुझ। वेलकम बैक नाज़रीन, चौथे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सिंध जी ज़रई मईशत जे हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ आहे। कबूल मोहम्मद खटराण साहब सां गॾु सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जा मरकज़ी नायब सदर आहिनि। खटराण साहब, ॻाल्हि ॿोल हली पए त हीउ जेको सिलसिलो आहे हुकूमतुनि जा इनिशिएटिव ऐं हू, पर जॾहिं पाण हिन ते ॻाल्हायूं था, एग्रीकल्चर ते ॻाल्हायूं था, त जदीद दौर में जेको पर एकड़ यील्ड वारो जेको तस्वुरु आहे उनमें जेका एनहेंसमेंट थी आहे ऐं जेका रिसर्च थी आहे जेका ख़ासि तरह सीड वारी साइड ते, त असां वटि जेको आहे इदारा बि काफ़ी आहिनि पंहिंजो हिन जे हवाले सां। उहो सीड जी जेको आहे मूंखे यादि अचे थो त लास्ट ईयर बि सरकार ऐलान कया हुया त उन्हनि खे ख़ासि तरह
पंहिंजो जेको आहे वीट जूं जेके आहिनि पंहिंजो हुननि पंहिंजो करायूं हुयूं। हिकिड़ी शइ त हमाल जे नाले सां हुई, हिकिड़ी बेनज़ीर जे नाले सां हुई। उहे ॿ जेके आहिनि हुननि पंहिंजो करायूं हुयूं, इंट्रोड्यूस करायूं। सीड ते रिसर्च केतिरी थी आहे ऐं आबादगार उन मां केतिरो मुतासिर आहिनि? छाकाणि त हुते त अलाए बीटी कॉटन अलाए पंहिंजो हैबर्ड सीड जा जेका प्रोडक्शन जी लेवल ॿुधूं था त असां सम्झूं था त असां वटि एग्रीकल्चर थिए ई कान पई। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हा, इन ते असां गवर्नमेंट सां इलाही दफ़ा ॻाल्हाए चुका आहियूं। हाइब्रिड सीड्स इज़ द बेसिक लाइन। हाइब्रिड सीड्स जेसीं तव्हांजे या त मुल्क में पाण ठाहिणा पवंदा रिसर्च करे या तव्हांखे ॿाहिरां ख़रीद करणा पवंदा। जेसीं हाइब्रिड सीड न ईंदा त तव्हांजी प्रोडक्शन कान वधंदी। प्रोडक्शन जेका साॻी ज़मीन जेका 30 मण अॻे राइस जा ॾींदी हुई, हाणे 100 मण तोणी बि 140 मण तोणी बि राइस साॻी ज़मीन ॾिए थी हिकिड़े ई फसल मां। तंहिंजे करे असांजो गवर्नमेंट खे हमेशह इहो रहियो आहे त बेसिक तव्हांजो वॾे में वॾो फसल हिते कॉटन जो थिए थो। कॉटन जे लाइ अमेरिका जी मॉन्सेंटो कंपनी आहे, उन्हनि सां असां हिननि खे बार बार चयो आहे त ॻाल्हाए ऐं असांखे डील कराए ॾियो त असां हिते सीड हाइब्रिड सीड बीटी कॉटन जो जेको आहे उहो घुराऊं त प्रोडक्शन ॿीड़ी थी वेंदी तव्हांजी। हींअर जेको तव्हां वटि बीटी कॉटन हिते हले पियो सीड, उहो त 10 साल खां वठी यूज़लेस थी वियो आहे। हाणे त उन ते पेस्ट जो अटैक शुरू थी वियो आहे। पर जे तव्हां सही क़िस्म जो ॿिज इस्तेमालु कंदव त उन ते पेस्ट अटैक बि कोन थींदो ऐं तव्हां को एज़ एन पंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन या एज़ एन ग्रोअर जेको आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट नथा करे सघूं? न, उन में गवर्नमेंट इंटरवेंशन विच में अची वेंदी। उन में तंहिंजे करे असां गवर्नमेंट जा रूल्स आहिनि, उन जे मुताबिक़ असां सिंध मिनिस्टर सां जो जेको एग्रीकल्चर मिनिस्टर खे बि इहा असां अर्ज़ु कई हुई त असांखे इहो बंदोबस्तु करे ॾियो। सीड असांखे कॉटन जो खपे, असांखे राइस जो ऑलरेडी इम्पोर्ट थिए पियो फिलिपाइंस मां ऐं ॿियनि मुल्कनि मां, ऐं असांखे ॿियनि शयुनि जा बि हाइब्रिड सीड्स घुराए ॾियो ताकी असांजी प्रोडक्शन वधे। पर इहो छो नथा हिते को आला सिहत जो सिंध ज़रई यूनिवर्सिटी आहे, उते पंहिंजो टंडेजाम में आहे, उनखां अलावा सिंध सीड जे हवाले सां टंडेजाम में रिसर्च इंस्टीट्यूट आहे, उते कमु हले पियो, पर उते तमामु नंढे लेवल ते। यूसी हिननि कमनि लाइ तमामु वॾा बजट खपनि, साइंसदान खपनि, तमामु हिकिड़ी कंटिन्यूस हिकिड़ो स्टडीज़ हलंदियूं आहिनि जेके हिते नथियूं हलनि। हिते रिसर्च ते तवजो सफ़ा बि कोन्हे गवर्नमेंट जो, तमामु थोरो बजट हूंदो आहे, तंहिंजे करे उनखे नथा करे सघो। तंहिंजे करे तव्हांखे बेसिकली या त अमेरिका मां तव्हांखे ख़रीद करणी पवंदी टेक्नोलॉजी हाइब्रिड सीड्स जी। चाइना वुड बी अ वेरी गुड ऑप्शन ऑल्सो। चाइना वटि बि ॿिज तमामु सुठा आहिनि सीड्स। उन खां अलावा चाइना वुड बी अ बेटर ऑप्शन। जे चाइना सां तव्हांजो हूअं ई हींअर डील्स हलनि पिया त चाइना सां माण्हू ॻाल्हाए ऐं उन्हनि खां सीड इम्पोर्ट करे त उन में को हर्ज कोन्हे। जे तव्हांजी प्रोडक्शन साल हिकिड़े में वधी वञे ऐं रिसर्च हुननि साल जी कई आहे ऐं महिनत जो तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो, पर उहो बि अञा तोणी इम्प्लीमेंटेशन, असल शइ इम्प्लीमेंटेशन आहे। इम्प्लीमेंट कोन पियो थी सघे को बि, जेका बि ॻाल्हि ॿोल थी अचे थी उहा ॻाल्हि रहिजो वञे। इम्प्लीमेंटेशन अच्छा, हीअ जीअं सीड जे हवाले सां ॾिसंदा आहियूं त सीड जे मामले में बि माण्हू जेको आहे उनखे जाली जेके कंपनियूं आहिनि उहे ऑपरेट कंदियूं आहिनि। पोइ सीड जी ॿोरी ते ठपो हिकिड़ो हूंदो आहे, जॾहिं वरी आबादगार वञी पंहिंजो ज़मीन में उनखे पंहिंजो पोखाई लाइ उहो करे थो पियो त पोइ वरी शयूं ॿियो थियूं पवनि। ईअं जाली सीड ऐं पोइ वरी ॿिया जेके इनपुट्स आहिनि, ख़ासि तरह जेको आहे जॾहिं जीअं तव्हां कॉटन जी ॻाल्हि कई, उनमें पेस्टिसाइड वारी साइड ते काफ़ी जाली कंपनियूं अची वञनि थियूं ऐं उनजा जेके आहिनि उहो था थियनि। काफ़ी केसिस जेको आहे उनमें असांखे नज़र अचनि था। त इन हवाले सां आबादगारनि जो ऐं सरकार जे विच में को अंडरस्टैंडिंग आहे या को तव्हांजे ख़्याल में उहो छा आहे? को लॉज़ आहिनि जेके उनखे रोके सघजनि या उहे लॉज़ आहिनि कोन या वायलेट पिया थियनि? छाकाणि इहो मुसलसल हिकिड़ो प्रोसेस आहे जेको असां ॿुधंदा आहियूं त जाली ॿिज, जाली उहो। ऐं हींअर ज़मींदार तमामु होशियारु थी वियो आहे। हाणे कंपनीज़ जेके मल्टीनेशनल कंपनीज़ अचनि पियूं उहे पेस्टिसाइड बि सुठी क्वालिटी जो तव्हांखे ॾियनि पियूं, उहे जाली तव्हांखे कोन पियूं ॾियनि। उहे तव्हांखे बिल्कुलु एक्चुअल माल सही माल ॾियनि थियूं, पैसा कुझु वधीक थियूं वठनि। पर नंढा आबादगार बि पर उन लाइ असांजो सिंध एग्रीकल्चर चेंबर जी असां ऑफिसिस 24 डिस्ट्रिक्ट्स में खोलियल अथव। हर डिस्ट्रिक्ट में असांजो ऑफिस अथव खोलियल। असां चऊं था जेको बि ज़मींदार जिथां सम्झे त पेस्टिसाइड फेक आहे, असांजो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे, उन वटि दवा खणी अचे, असां पाणे टेस्ट कराईंदासीं। ऐं जे फर्टिलाइज़र में बि सम्झो था त मिलावट थियल आहे या सही फर्टिलाइज़र रिज़ल्ट कोन पियो ॾिए तव्हांखे, त तव्हां असांजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट वटि वठी अचो उहा फर्टिलाइज़र। असां पाण पंहिंजे ख़र्च ते उनजो टेस्ट कराईंदासीं ऐं केस असांजी तरफ़ां वञी लॉन्च कंदासीं असां उन दुकान वारे जे ख़िलाफ़ु।
घणा अहिड़ा केसिस थिया आहिनि अहिड़ा कुझु केसिस अॻे हैदराबाद में ऐं ॿियनि इलाइक़नि में थिया आहिनि एंड वी हैव फॉलोड इट ऐं असां पाण पंहिंजे तरफ़ां एग्रीकल्चर चैम्बर जो कमु ई इहो आहे त ज़मींदार जी मदद कई वञे असां हुते वेठा आहियूं त ज़मींदार खे प्रॉब्लम आहे त उहो असां जे ऐं गवर्नमेंट सां विच में गवर्नमेंट जो जेको बि हूंदो आहिनि जेके बि आहिनि माण्हू उन्हनि सां असां कोऑर्डिनेट कंदा आहियूं हिकिड़ो ॿियो जेको सुवालु आहे जेको मां अक्सर जॾहिं बि एग्रीकल्चर जी ॻाल्हि थींदी आहे त मां आबादगारनि खां बि पुछंदो आहियां जेकॾहिं को असांजा चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि त उन्हनि खां बि पुछंदो आहियां माना असां चऊं था असांजो मुल्क ज़रई मुल्क आहे असां चऊं था त असांजी 70% आबादी जेका आहे उनजो जेको आहे उहो हुते थिए थो ऐं हाणे वरी दुनिया में फूड्स इनसिक्योरिटी या ॿिया टिया अलाए केतिरा टर्म अची विया आहिनि त माना उहो वधीक असांखे मजबूर था कनि बल्कि इंसिस्ट था कनि त असां एग्रीकल्चर ते वधीक जेको फोकस कयूं एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे उनजा पंहिंजो फील्ड स्टाफ आहे जेको आबादगारनि खे हारियुनि खे हर वक़्तु जेको आहे उहो गाइड थो करे उनजूं ऑफिसिस बि आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते असां ॾिसूं था त उहे पर मां बि असां मुख़्तलिफ़ हवालनि सां सॼी सिंध जे अंदरि घुमंदा रहूं था मूंखे किथां बि इहा रिपोर्ट न मिली आहे त को सरकारी जेको फील्ड असिस्टेंट आहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो उहो किथे आबादगारनि सां या हारियुनि सां लह विचड़ में ईंदो हुजे उन्हनि खे गाइड कंदो हुजे या उनखे को सलाह मशवरा ॾींदो हुजे या कुझु उहे जेके पेस्टिसाइड कंपनियुनि जा जेके पंहिंजो नॉन ट्रेंड जेके आहिनि उहे आहिनि उहे ऑपरेट कनि था पिया उहे उन्हनि खे उहो कनि था पिया चकमो ॾियनि था पिया उहो कनि था पिया केतिरा दफ़ा माण्हू फुटिजी वेंदो पर सरकार जो पूरो एग्रीकल्चर डिपार्टमेंट जेको आहे उनजो समूरो स्टाफ जेको आहे हर हिकु तालके लेवल ताईं हुननि जी जेको ऑफिसिस आहिनि यूनियन काउंसिल लेवल ताईं हुननि जो ऑफिसिस आहिनि उहो सॼो डॉर्मेंट आहे कॾहिं मां ॾिठो आहे त आबादगारनि जे पारां को वॉइस रेज़ थिए त बाबा हेॾो सुठो डिपार्टमेंट आहे ऐं हेॾो सारो बजट रखो था इन्हनि माण्हुनि खे सैलरीज़ ॾियो था त इहे वञनि केॾांहुं थियूं जेको या बंदि कयो हुयो रिसर्च ते लॻायो को वॾो इंस्टीट्यूट खोलियो त रिसर्च लॻाए छॾियो छो नथो थिए माना तव्हांजे हिन अॼु लिस्ट में मां नथो ॾिसां त की तव्हांजी लिस्ट में इहो हुजे त भई हे डिपार्टमेंट खे एक्टिवेट कयो इन डिपार्टमेंट खे इहो साॻियो सुवाल अॻी मीटिंग में असां मिनिस्टर साहिब खां ख़ुदि खां पुछियो पर उन में असांखे पाण फील थियो त जेके पेस्टिसाइड कंपनियुनि वारा आहिनि उन्हनि जा जेके आहिनि माण्हू उहे अची असांखे वधीक हेल्प था करनि बनस्बत सरकार जे सरकार खे असल में वञी उथारणो थो पए डिस्ट्रिक्ट ऑफिस में असल में जेके ज़मींदार आहे उहे रूरल इलाइक़नि में हाणे 20-40 किलोमीटर परे आहे ऑफिस गवर्नमेंट जी उते वञे उन्हनि खे इन्फॉर्म करे सेटअप यूनियन काउंसिल लेवल ते आहे न ऑफिशियली हुनजो सेटअप यूनियन काउंसिल लेवल ते आहे पर इहा सरकार जी वीकनेस आहे ऐं सरकार इन कम में फेल थी रही आहे इहो डिपार्टमेंट एॾो इफेक्टिव न आहे सालनि खां वठी बिल्कुलु इफेक्टिवनेस इन जी तक़रीबन 0% ते तव्हां ॾिसंदव त रिज़ल्ट बेस्ड कोन आहिनि पोइ छो आबादगार माना तव्हां जॾहिं हाणे जेका तव्हां लिस्ट असांखे ॿुधायो पिया सवेर प्रोग्राम खां पहिरियों बि तव्हां ॿुधाई त असां हुननि खे हे लिखी ॾिनो आहे या हर साल लिखींदा आहियूं मां न ॿुधो आहे त कॾहिं को एग्रीकल्चर चैम्बर ऑफ एग्रीकल्चर या सिंध आबादगार बोर्ड आहे उन्हनि जे पारां वॾे में वॾो को इहो प्रोटेस्ट हुजे भई पोइ ॿियूं ॻाल्हियूं पोइ पहिरियों डिपार्टमेंट खे त एक्टिव कयो इहो असांजो 3-4 दफ़ा थी चुको आहे प्रोटेस्ट असां सभिनी लेवल ते सेक्रेटरी लेवल ते बि इहा ॻाल्हि कई आहे चीफ मिनिस्टर जे साम्हूं बि इहा ॻाल्हि असां रखी साईं कायम अली शाह सां मीटिंग थी उते बि इहा ॻाल्हि एग्ज़ैक्ट इहा ॻाल्हि असां पाण ख़ुदि कई हुई त असांखे सपोर्ट कान पई मिले त साईं कायम अली शाह ॾाढो नाराज़ थियो उन ॻाल्हि ते ऐं हुन वरी सेक्रेटरी हिन जो वरी डिपार्टमेंट जो अलॻि अथव उन सेक्रेटरी खे सॾो वियो भाई छा मसइलो आहे मथे हुन चयो ना असां कमु करूं हाणे हिकिड़ो अचूं था ॿिए पासे ते हीउ जेको आहे पंहिंजी जेका सॼी जेका डिस्कशन आहे ज़ाहिर असां बि हर साल इहो बजट जे हवाले सां हुन हवाले सां ज़ाहिर सॼो जीअं चऊं था समाज ज़रई समाज आहे त ॻोठनि में ॿारड़ियुनि सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां उथड़ वेहण थिए थो हिकिड़ी जेका आम शिकायत आहे उहा इहा आहे त असां वटि हिकिड़ो एग्रो इंडस्ट्री आहे कोन का जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई टमाटर जेको आहे उहो ज़ाया थो थी वञे ठीकु आहे न बिल्कुलु ख़ुदि असांजो डेयरी जे हवाले सां हाणे कुझु जेको प्राइवेट कंपनियुनि कुझु इहे खोलिया आहिनि पंहिंजो स्टोरेज आहे ठीकु आहे न बाक़ी न त असांजो डेयरी जो घणो जेको आहे उहो ज़ाया थो थी वञे बिल्कुलु ईअं ख़ुदि जीअं तव्हां ॻाल्हि कई त कराची जे सराउंडिंग में कुझु थिए थो पंहिंजो गोश्त जे हवाले सां को मीट जे हवाले सां उहो को ठहिया आहिनि स्टोरेज पर थर में ऐं ॿियनि इलाइक़नि में जिते वधि में वधि असांजो लाइव स्टॉक आहे उते असांजो हिन हवाले सां कुझु ई कोन्हे को उते कुझु कोन्हे मतिलबु ऐं ईअं असां हिकु हिकु शइ खे ॾिसूं त हर असांजी जेका प्रोडक्ट आहे उन सां लाॻापियल हिकिड़ी इंडस्ट्री खपे जेका उनखे वैल्यू एडिशन करे उन लेवल ते करे जे फाइनेस्ट ऐं मोस्ट फर्निश्ड जेको आहे फॉर्म में आणे त उहा साॻी शइ असांजी उते थिए लाइव स्टॉक ऐं एग्रीकल्चर सां लाॻापियल असां जॾहिं बि डिस्कशन कंदा आहियूं त असांखे लॻंदो ई आहे त अधु खां वधीक असांजो जेको प्रोडक्शन आहे उहा त ज़ाया थी वञे उनजी बेसिक रीज़न इहा आहे असां सिंध गवर्नमेंट खे बार बार चयो आहे त रोड इंफ्रास्ट्रक्चर रूरल एरियाज़ में ऐं उन खां पोइ कोल्ड चेन आहे उन शइ जो नालो जेका दुनिया भर में आहे
फ्रीज़र्स जूं वॾियूं ट्रक्स हूंदियूं आहिनि जेके भाॼी जिथां पैदा थी थिए उते ई भाॼी फौरन फ्रीज़र में वञे हली कोल्ड चेन में थधिकार में गर्मी आहे तव्हां वटि 9 महीना तव्हांजे मुल्क में गर्मी आहे इंटीरियर सिंध में ऐं माना उहो माल कराची पहुचंदे पहुचंदे ई 10-20% ख़राबु थियो वञे हाणे कोशिशि इहा असांजी आहे त कोल्ड चेन जे गवर्नमेंट नथी करे सघे त असां गवर्नमेंट खे इहो बि चयो त माण्हू उतां प्राइवेट कंहिं कंपनी खे बि अलाउ करो हू कोल्ड चेन ठाहे सिंध सूबे पूरे में त जेको माल इंटीरियर में ख़राबु थियो वञे उहो सिधो अची शहरनि में पहुचे त ज़मींदार खे कुझु फ़ाइदो थिए उन मां न साईं उहो त सरकार हर साल ऐलान करे थी न त असां कोल्ड मां तव्हांखे ॿुधायो असां हाणे जेको प्रपोज़ल उन्हनि खे ॾिनो आहे त कंहिं प्राइवेट कंपनी खे ॾिनो वञे लास्ट ईयर मां तव्हांखे ॾेखारियो त हिननि ऐलान कयो हो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां गॾु हो ऐलान कंदा ऐं हुननि चयो त 66,000 अलाए केतिरा टन जो जेको असां कोल्ड स्टोरेज ठाहियूं था पर उहो कोन करे सघिया आहिनि इम्प्लीमेंट मूं तव्हांखे जीअं चयो न गवर्नमेंट हैज़ नॉट बीन एबल टू इम्प्लीमेंट इट उहो इम्प्लीमेंट कोन थियो अथव ऐं उन में हिन साल बि असांजो वरी डिस्कशन जॾहिं थियो आहे त उन में असां इहा ॻाल्हि बि रखी पहिरें नंबर ते त इहो कोल्ड चेन खे शुरू कयो वञे पूरी दुनिया में कोल्ड चेन आहे हर जॻह आहे हर एग्रीकल्चरल मुल्क में आहे हाणे मूंखे यादि आहे 2013-14 जी बजट आहे उनमें जेको आहे पंहिंजो कैमली शाह साहब पाण पेश कई उनमें चयो हुई त जेको असां हिकिड़ो डेयरी विलेज एंड मीट प्रोसेसिंग ज़ोन था ठाहियूं बंबोर में ऐं उन ते लाइ 1300 एकड़ असां ज़मीन रखी आहे हाणे उहो इहे माना अॻी खां बि अॻी बजट जा हिननि जा ऐलान आहिनि ईअं जेको आहे हिन जा पंहिंजो जेको आहे कोल्ड स्टोरेज जा ऐलान आहिनि मतिलबु उहो थियनि कोन पिया त पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो आहे इम्प्लीमेंट कोन पिया थियनि अधु कम तक़रीबन तव्हां ॾिसंदव त इम्प्लीमेंट थियनि पिया अधु कम जा त मूं तव्हांखे ॿुधायो त पैसा ई लैब्स थी वञनि वरी ॿिए शयुनि में पैसा शिफ्ट कयो छॾनि उहा माना जेको बजट में लिखियल हूंदो आहे अधु खां वधीक इम्प्लीमेंटेशन कोन पई थिए तव्हां लेज़र लेवलिंग जी ॻाल्हि कई ही 250 लेज़र लेवलिंग इक्विपमेंट्स 2013 में हिननि ऐलान कया आहिनि असां ॾींदासीं वरी 14 में वरी ॿिया ऐलान कया अथऊं तव्हां चओ था त मिले कोन्हनि लेज़र लेवल ते सब्सिडी मूं तव्हांखे चयो त ज़रूरत आहे सब्सिडी साईं ही ऐलान कयो अथनि त 50% 250 लेज़र लैंड लेवलिंग जा इक्विपमेंट्स 50% सब्सिडी रेट ते असां 2013-14 में हिननि ऐलान कयो त असां ॾींदासीं तमामु थोरा इहे ॾिसो न ज़मींदार तमामु घणा आहिनि सिंध जी ज़मीन एतिरी आहे जो उनखे लेज़र लेवल करण लाइ हर ट्रैक्टर सां गॾु हिकिड़ो लेज़र लेवल हुजणु ज़रूरी आहे हर साल ट्रैक्टर त हज़ारे अचो वञनि मैदान में सब्सिडी बि ट्रैक्टर ते मिले पई पर लेज़र लेवलर तव्हां पूरे सिंध में हर ऐलान कंदा आहिनि साईं स्प्रिंकल पंहिंजो इरिगेशन ड्रिप इरिगेशन ॿिया टिया समूरियूं सहूलियतूं कयूं पिया पाणी जा खोटनि खे पूरी करण लाइ ऐं उनखां पोइ असां वाटर कोर्स पका कयूं पिया वाटर प्रिजर्वेशन लाइ मतिलबु वर्ल्ड बैंक सां हिननि जा केतिरा प्रोजेक्ट हलनि पिया छा मतिलबु असांखे उहो नज़र छो नथो अचे ग्राउंड ते वाटर कोर्सिस जा प्रोजेक्ट तव्हांखे नज़र ईंदा सिंध में जे तव्हां निकिरंदव बाक़ी ॿियनि शयुनि ते एतिरी वधीक कमु कोन्हे थियो ऐं ॿियनि शयुनि ते अञा तोणी बि ज़मींदार हिकिड़ो त तव्हांजो हारी एॾो पढ़ियल लिखियल कोन्हे तव्हां नई का शइ ॿाहिरां खणी अचो तव्हां ई चओ था त हीअ माना इम्प्लीमेंट करे ॾियो त पहिरीं त रेज़िस्टेंस उतां बि मिले थो हारी जे तरफ़ां हारी बि पढ़ियल कोन्हे तंहिंजे करे उहो बि फ़र्क़ु आहे पर वाटर लेवल जी वाटर कोर्सिस जी जेका आहे पक्का करण जी उहो काफ़ी हद तोणी तव्हां ॾिसंदव खटियाण साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी जीअं पंहिंजो क़बूल मोहम्मद खटियाण साहिबु असांखे ॿुधायो त ट्रैक्टरनि जी सब्सिडी जेका पहिरें शुरू कई वई 6 लख जो ट्रैक्टर हुयो उन ते जेको आहे 3 लख ॾियणु शुरू कया आहियूं हाणे उहो ट्रैक्टर 12 लखनि जो वञी पहुतो आहे त बि अञा ताईं आबादगार खे उहे 3 लख मिलनि पिया ऐं हर साल सरकार ऐलान कंदी आहे त असां 50% सब्सिडी ॾियूं पिया जेको हिकिड़ो पंहिंजो जेको हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी इंतिहाई ग़लति बयानी जेका आहे जंहिंखे चई सघिजे थी ईअं ई बिल्कुलु कोल्ड स्टोरेज जे हवाले सां जेके ऐलान थिया आहिनि उन ते अमल कोन थियो आहे ऐं वर्ल्ड बैंक सां गॾिजी जेको हिकिड़ो बिलियंस ऑफ डॉलर्स जो जेको प्रोजेक्ट हुयो जेको सिंध एग्रीकल्चर ग्रोथ डेवलपमेंट जे हवाले सां जेको ठाहिणो हुयो उहो लास्ट ईयर ऐलान थियो पर अञा ताईं खटियाण साहिबु ॿुधायो त उन हवाले सां को बि पैसा न आया आहिनि अञा ताईं उहे प्रोपोज़ल्स जेके आहिनि उहे न थिया आहिनि ईअं ई असां ॾिठो आहे त जेके आहिनि पंहिंजो डेयरी प्रोडक्ट्स जे हवाले सां ऐं पंहिंजो जेको आहे डेयरी जी जेका आहे विलेज जी जेका ॻाल्हि कई वई बंबोर में उहे समूरा प्रोजेक्ट बि जेको आहे सरकार जा किथे बि असांखे नज़र कोन था अचनि एग्रीकल्चर जे हवाले सां इनपुट्स तोड़े पंहिंजो हुनजे हवाले सां जेके सब्सिडीज़ जूं ॻाल्हियूं थियनि थियूं उहे बि कुझु कोन्हे ऐं सभ खां वॾो जेको मसइलो अॼु जे सिंध जे आबादगार सां आहे त उहे
सीड्स जेके आहिनि उहे उनखे कोन था मिलनि, जेके हिकिड़ी दुनिया हिकिड़ी ज़रई तरह ते हिकिड़े उभरियल उसरियल जेके मीशत आहिनि, ज़रई मीशत जिते तरक़ी याफ़्ता ज़रई मीशत आहे, उते जेके सीड इस्तेमालु थियनि पिया, जेके हाइब्रिड सीड आहिनि, जेके तमामु घणी हिकु परेकड़ यील्ड ॾियनि पिया, उहे कोन्हनि। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जॾहिं उहा प्रोडक्शन थिए थी त उन सां लाॻापियल जेका इंडस्ट्री खपे, जेका बर वक़्तु उहे शयूं उहे जिन्सूं ख़रीद करे उहो करे सघे, उन्हनि शयुनि जी खोट आहे। प्रोग्राम जो पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान ख़्याल रखंदा इजाज़त।